अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं गुलशन नदी में मौजूद आया इतने तव्हांखे भाॼी वारो ॾेखारण जंहिं तमामु घणो वक़्तु कराची में गुज़ारियो आहे। महिनत मज़दूरी कई अथई, हिते ॼमी वियो आहे, महिनत कई अथई, मज़दूरी कई अथई ऐं टाइम ॾिनो अथई ऐं पंहिंजे हिन कारोबार खे मचायो अथई। हीउ को हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे। साई मुंझाइण हिकु जिदोजहद में शामिलु हूंदो आहे ऐं साई जेको मुंझाईंदो आहे उहो कारोबार में कामयाबु थींदो आहे। हीउ वॾो ठियो जेको तव्हां ॾिसो था, हे बि आहे पंहिंजो रते देरे पासे जो, नए देरे वारे पासे जो छोकिरो सूमरो आहे। ये हिते भाउ माल बि सप्लाई कंदो आहे। हीअ तव्हां ॾिसो था, थैलियूं वेलियूं पयूं आहिनि ऐं ॿधे में बि हलाईंदो आहे। हे मिर्चनि जूं बोरियूं बि मौजूदु अथसि। हे हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे जो हिन आयो ऐं लॻायो बसि जान छुटी ऐं हुनजो मची वियो कमु। हीउ सालनि खां वठी कमु करे थो, सालनि खां वठी जिदोजहद करे थो, महिनत कई अथई, पंहिंजो रिकॉर्ड ठाहियो अथई हिन गुलशन हदीद में। कराची जेको इलाइक़ो आहे गुलशन हदीद में, सो हिते वॾो हिन पंहिंजो रिकॉर्ड ठाहियो आहे। ग्राहकनि सां ॾेती लेती कई अथई, पंहिंजी ज़बान इख़लाक़ ॾेखारियो अथई, तॾहिं हिनजी ग्राहकी ठही आहे। उन खां पोइ हिन जो जेको आहे कारोबार वधियो आहे। माण्हू हिन खां सामान ख़रीद कनि था, ॿधे में बि ख़रीद कनि था ऐं रेज़की में बि ख़रीद कनि था। हीउ वॾो दुकानु। हीउ ॾिसो यासीन सूमरो भाउ आहे। यासीन ख़ैर आहे। ऐं होॾां हीउ असांजो प्यारो दोस्त मोहम्मद रमज़ान, ख़ुशि हुजो। हीउ ॿई सब्ज़ीअ जा वॾा वापारी। केतिरो टाइम तक़रीबन तव्हां लॻायो आहे सब्ज़ी में? 18 साल थिया आहिनि। शुरू में तव्हां छा कयो? माना घिटनि में रेड़ो हलाईंदा आहियो ऐं माना हर शइ सब्ज़ी रखी तव्हां? सही। यानी हिकिड़े ॾींहं जो त कमु न आहे न। 18 साल तव्हांखे हिन में थी आहे ऐं तव्हांजो त होॾे थी वियो आहे। साईं असां जॾहिं कोॾे ॼाऊं त इहा मज़दूरी जी जिदोजहद कई आहे, कामयाबु थिया हो अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा एहसान आहिनि। 5 वक़्त 3 वक़्त सुठी मानी मिले थी, 5 वक़्त नमाज़ पढ़ूं था। ज़बरदस्त, अल्लाह जो शुक्र आहे। ज़बरदस्त। मोहम्मद रमज़ान ऐं यासीन सूमरो। मोहम्मद रमज़ान जेको आहे ख़बर लाड़काने वारे पासे जो आहे ऐं यासीन सूमरो नए देरे जो आहे। सो हिननि तमामु घणो वक़्तु लॻायो आहे, स्ट्रगल कई आहे, महिनत कई आहे। तंहिंखां पोइ हे पंहिंजी मंज़िल ताईं पहुता आहिनि ऐं कराची जहिड़े शहर में पंहिंजे घर जा ख़र्चा बि कनि था, सुठो खाइनि पीअनि था, मच्छी मानी लाइक़ु आहिनि। सो हीउ कमाइनि था। हिननि टाइम लॻायो, जेको टाइम लॻाईंदो ऐं जेको साई मुंझाईंदो पंहिंजे कारोबार में, उहो कामयाबु थींदो। आयो लॻायो कामयाबु थिए, ईअं न आहे थियणो। महिनत करणी पवंदी, हर ॻाल्हि में हर शइ में महिनत करणी पवंदी आहे। उन खां बाद ई पंहिंजो कामयाबी आहे। हे भाॼीअ जो वॾो ठियो हे यासीन जो भाउ आहे ऐं दर्ज़ को कमु बि सिखियलु आहे, पर दर्ज़ को कमु सीज़न जे हिसाब सां पंहिंजो कंदो आहे। पर हींअर भाॼी हिते वॾो ठियो लॻाई वेठो आहे ऐं हे दुकानु जेको तव्हां ॾिसो था 15,000 किरायो भरे थो, पर 15,000 कुझु न आहे। 500 रुपया रोज़ कुझु न आहे, जंहिंजे हिसाब सां हीउ सप्लाई बि करे थो माल ऐं पाण बि हलाए थो। सो हीउ वॾी जिदोजहद जो आहे कमु। जिदोजहद खां पोइ हिते माण्हू पहुतो आहे। सो तव्हांखे बि गुज़ारिश आहे, जिदोजहद कयो, पंहिंजे कारोबार में साई मुंझायो। तव्हां सभु कुझु करे सघो था, तव्हां कामयाबु थी सघो था ऐं बहितरीनु साबित थी सघो था पंहिंजे फैमिलीअ वारनि जे लाइ।